दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु सीरियस रहंदो। अॼु असां हिकिड़ी नई टॉपिक सां आया आहियूं। असां माना सम्झूं था इहो जेको आहे सो असांजो नौजवान ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां पर्सनल शेयर कयां यार, मां मज़ाक त पंहिंजी जॻह ते थी वई, कॾहिं कॾहिं माण्हू सीरियस ॻाल्हि बि कंदो आहे। ॾिसो असां जेको आहियूं सो स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू, तव्हांखे असां जेको आहे सो सब्ज़ बाग कोन ॾेखारींदासीं तव्हांखे। टू बी ऑनेस्ट हिकिड़ो जेको असां पाण एक्सपीरियंस कयो आहे थोरो घणो उन मां तव्हांखे शेयर करणु था चाहियूं। यार अक्सर करे नौजवान न जंहिंमहिल ग्रेजुएशन करे वेंदा आहिनि न पोइ उहे घर में वेही था रहनि असां वांगुरु, जीअं असां पूरो साल वेठा हुआसीं, इवन सवा साल वेठा। हाणे ॻाल्हि जो मक़सदु आहे त हिते असांखे एतिरो टाइम न आहे थियो, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त वॾनि शहरनि जो पंहिंजो पंहिंजो सिस्टम अथव। तव्हां हिते ईंदव न, इवन तव्हां पंहिंजो ट्राए कंदा रहंदो, तव्हांखे हिकिड़ी शइ जी अवेयरनेस ईंदी, तव्हां करंट ट्रेंड सां मिलंदो त दुनिया में छा पियो हले। तव्हां हिकिड़े नंढे शहर में वेठा हो, तव्हांखे छा ख़बर पवंदी। इवन घर में वेही इवन मां ईअं नथो चवां, मिसाल तौरु लेट सपोज तव्हां हिते 40,000 50,000 इवन कमायो था, तव्हां चओ था यार घर खां परे रहियासीं 40,000 कमायो था, एॾो ख़ासि बि अर्न नथा कयूं, उन खां बावजूद बि असां घर टोटल उहो ई 20,000 रुपया मोकिलियूं था जेके असां उते टीचर थी करे बि असां कमाए था सघूं, घर जो घर में बि हूंदासीं। सो सर इहा ॻाल्हि न आहे, घर मां तव्हां निकिरंदो तव्हां ॿियनि शयुनि जी ख़बर पवंदी थी यार दुनिया कहिड़े तरफ़ थी वञे, असांखे कहिड़ी जॻह ते स्किल्स यूटिलाइज़ करणा पवनि ऐं किथे किथे असां इन जो फ़ाइदो वठी था सघूं। ऐं उन में तव्हांजी पर्सनल ग्रूमिंग बि थींदी आहे, पर्सनल लर्निंग बि थींदी आहे, छो त तव्हां जिते इन्वायरमेंट में कंहिं सुठे इन्वायरमेंट में वेंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कॉम्पिटेटिव माण्हुनि सां बि तव्हां मिलणु थींदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हांजो कॉम्पिटेटिव माण्हुनि सां मिलणु थींदो ऑटो अल्टीमेटली उन जी तव्हांखे मोटिवेशन मिलंदी, तव्हां मोटिवेट थींदो त कुझु वॾो कजो, कुझु बहितर कजो, छो जो तव्हां करंट ट्रेंड सां हलणु सिखंदो। सो इहा असांजी नौजवाननि खे गुज़ारिश इहा कंदासीं पर घर में न वेहो, या ठीकु आहे तव्हां 12 कयो आहे या ग्रेजुएशन कई आहे या को ॿियो को तव्हां अहिड़ो डिप्लोमा जो तव्हां कई आहे, ई जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे जेको आहे सो मूव ऑन कयो, उन जॻह तां निकिरो, तव्हां माइग्रेशन कयो 3 महीननि लाइ 8 महीननि लाइ 4 महीननि लाइ तबलीग में वञो, निकिरी जो तव्हां निकिरी जो, भले तबलीग लाइ वञो, तव्हांजो थोरो दिमाग़ खुलंदो दुनिया में छा थो थिए। तबलीग में वेंदा त यार पोइ ॾिस न, तबलीग में वेंदा त सराउंडिंग कहिड़ा कहिड़ा उहो तव्हां तबलीग में वञो, गर्मियुनि जी छुट्टी में वञो न भाउ। हा हींअर तव्हां तबलीग में ग़लति छो सलाह गलत सलाह पर सही सलाह दी न कबा सवाब पर गलत टाइम ते सही सलाह दी न, माने सही टाइम ते गलत सलाह चो न आहे न। तबलीग ते तव्हां वञी सघो था न, तव्हांखे छा हो तव्हां एक्सप्लोरेशन जेको आहे सो एक्सप्लोर कंदो तव्हां घणो न चवण जो मक़सदु इहो त तबलीग ते उहा कयो त जेका माने स्किल लर्न कयो त तबलीग में वञण मां नथो चवां सवाब जो कम। हा कहिड़ी तबलीग आहे? तबलीग उहा बाबा लर्निंग वारी तबलीग त जीअं माने पाण सिखो ऐं ॿियनि खे सेखारियो। तबलीग तो छो चयो बस बाबा तूं न वञा तबलीग हो त वञा न भला, हुन चयो त मां पोयां चई न मां तबलीग जो मतिलबु त वञो बाबा पाण बि सिखो, ॿियनि खे बि सेखारियो, ॿाहिरि पंहिंजी तबलीग जो मतिलबु त पंहिंजी तबलीग कयो, जेसिताईं पंहिंजी तबलीग न कंदव त तव्हां ॿियनि खे कीअं सेखारींदव। फैक्टर छा के चइबो अमल खे चइबो आहे फैक्टोराइज़ेशन कयो, फैक्टोराइज़ेशन कयो बा तव्हां फैक्टोराइज़ेशन कयो, वेक्टोराइज़ेशन कयो, कंप्यूटराइज़ेशन कयो, वेहिकुलराइज़ेशन कयो, पिनाटोलाइज़ेशन कयो, ऐं तव्हां लाइ डिस्प्लिनाइज़ेशन कयो, ॿियो छा आहे कोलाबराइज़ेशन कयो, बल्बलाइज़ेशन कयो, मोबाइलाइज़ेशन, माउसलाइज़ेशन, टोपोलाइज़ेशन, हां मेडिसिनलाइज़ेशन, जैकेटलाइज़ेशन, बस तव्हां कहिड़ी बि लाइज़ेशन कयो लेकिन ॿाहिरि निकिरो, वाह इन्वेस्ट कयो, डिजिटल मार्केटिंग कोर्स तव्हांजे करंट ट्रेंडनि सां हिते मार पेन सुअरनि जो ॾिसां थो, माना वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे था ॾियनि। हिकिड़ो सुअर मूंखे मिलियो हिकिड़ो हुते, माना उहो सुअर माना मूंखे चए पियो त हाणे मूं इंग्लिश ॻाल्हाए पियो पर मूंखे जेको आहे सो मां सम्झा पई किलब अचे पई, बराल मूंखे चए पियो त जेको आहे सो मैं आइल्स करूंगा। मां वरी चयोमांसि भाउ तूं आइल्स कंदे सही आहे, भलो कमु भली ॻाल्हि आहे, सुठी आहे, मुंहिंजी दुआऊं तोसां गॾनि, तूं पास थी वेंदे सिधी ॻाल्हि। थो वरी मां चयोमांसि त जेको आहे सो मूंखे चई त मूंखे ॿाहिरि मुल्क वञिणो आहे, ऐं मुंहिंजो भाउ अलाए पीउ चई त जेको आहे हुते ॿुआरो ॾींदो आहे। मां सही आहे ॿुआरो ॾींदो आहे, तूं पोचो ॾिजां। हा सही आहे, तूं वञ ॿुआरो मां सही आहे तूं ॿुआरो ॾींदो आहे, तूं पोचो ॾिजां। पोइ वरी मां मूंखे चई त तूं भाउ वेंदे, मां चयोमांसि हा मां ॿाहिरि वेंदुमि इनशाला, मुंहिंजी ज़ाहिरी ॻाल्हि असांजी बि नंढी वॾी ख़्वाहिश आहे, माना वरी हुनखे वरी ॿिए दोस्त खे थो ॿुधाए, ॿियो दोस्त खे थो ॿुधाए हुते माना ऑर्गेनाइज़ेशन वेटर थींदो हुई, सो हुते वरी हुनखे चए पियो त जेको आहे सो क्लियर करणी आहे न। हाणे हू मलेशिया लाइ काॾे पियो चए त वरी आइल्स में, मूंखे ख़बर हुई मलेशिया में आइल्स खपंदी न। बहरहाल उहो चए पियो त जेको आहे सो ये भाऊ, वरी हुन पंहिंजे दोस्त खे ॿुधाए भाऊ ये जाएगा उधर अमेरिका में जाएगा, अलाए कैनेडा में जाएगा। मां चयोमांसि वरी चए पियो ये तुम्हें पता बि ये, हाणे मूंखे ॿुधाए थो, मां जेको असां माना हिते जेको आहे सो चरिया आहियूं हिते मोगा आहियूं, असांखे का ख़बर ई न आहे। बाबा ॾिसो इहो अरबरू धौंसू न ॾियारियो, असांखे ख़बर आहे तव्हां छा खपाईंदा हो। बहरहाल असां माना छो चऊं कंहिंखे, बहरहाल असांजो असल में कमु न आहे कंहिंखे चवण जो, सिधी ॻाल्हि आहे, असांजो न आहे कमु, ठीकु कोन आहे, असांजो सिर्फ़ु इहो चवण जो आहे, इहो कमु असांजो त सिर्फ़ु माण्हुनि खे ॾिसी हवाल न हणंदा कयो।
कंहिंखे बि ॾिसो छा बि कयो पर कयो पंहिंजी हा। जेको तव्हांखे पंहिंजो पाण पसंदि हुजे पर घर खां निकिरो नओं माण्हू ॾिसी जेको हवा इलाही फटा खान लॻंदो आहे मां ईअं आहीं तो हिनजे चवण ते न लॻ हिनजे चवण ते न लॻिजो छा जेके असां पाण इस्लामाबाद में हींअर चोथों छा 21 ॾींहं थिया आहिनि 21 ॾींहं बेरोज़गार लॻा पिया आहियूं सफ़ा ऑलवेज बी क्लोजिंग